الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وإذا جاءك الذين يؤمنون بآياتنا فقل سلام عليكم كتب ربكم على نفسه الرحمة أنه من عمل منكم سوءا بجهالة ثم تاب من بعده وأصلح فأنه غفور رحيم. وكذلك نفصل الآيات ولتستبين سبيل المجرمين. صدق الله العظيم. صدق اللہ العظیم. سبحان اللہ. بسم اللہ الرحمن الرحیم. شروع اللہ جے نالے ساں، ہن پاک پروردگار جے نالے ساں جیکو گھणو مہربان ऐं نہایت رحم فرمائण وارو आहे. मूंखे ॾिसंदड़ तमाम नाज़रीन खे, हिते मौजूद तमाम हाज़रीन खे मैं विशकुरेश जी तरफ़ां अस्सलाम अलैकुम. सलाम रमज़ान जी ट्रांसमिशन सां गॾु सभु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं. ट्रांसमिशन जो आगाज़ तिलावत क़ुरान पाक सां कयो वियो. तिलावत कई हुई असांजो मासूम साथी, असांजो प्यारो साथी, असांजी ट्रांसमिशन जो हाफ़िज़ बिलावल सुल्तान साहब. अल्हम्दुलिल्लाह हीउ सफ़र जेको तव्हां ई मां गॾिजी शुरू कयो हो, अॼु उनजो ॿियो हिसो बि कंप्लीट थी रहियो आहे, ॿियो अशरो बि कंप्लीट थी रहियो आहे. रहमतुनि जो सिलसिलो तव्हां ई मां अल्हम्दुलिल्लाह गॾिजी हासिल कयूंसीं. मग़फ़िरतुनि जा आख़िरी लम्हात आहिनि जंहिंमें तव्हां ई मां मौजूदु आहियूं. ऐं उनखां पोइ शुरूआति थींदी अशराए निजात जी. अशराए निजात जंहिंमें अचो त तव्हां ई मां गॾिजी ख़ुदा ताला खां दुआ घुरूं त अल्लाह असांखे जहन्नम जी बाह खां निजात फरमा. आमीन सुम आमीन. अॼु उहो वक़्तु आहे जंहिं वक़्त ते मां उहे तमामु शयूं तव्हां सभिनी जे साम्हूं रखणु चाहियां थी जेके अक्सर जेके ग़लतियूं, जेके मिस्टेक्स असां खां सरज़द थी वेंदियूं आहिनि जॾहिं बि असां आख़िरी अशरे में शुमार थींदा आहियूं. हीउ उहो अशरो आहे जंहिंमें ताक रातुनि जो सिलसिलो आहे. हीउ उहो अशरो आहे जंहिंजे लाइ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे त इन्हनि ताक रातुनि में लैलतुल क़दर खे तलाश कयो. ऐं बेशक त जंहिं इंसान खे उहा रात इबादत जी हालत में मिली थी वञे त छा ई उनजी ख़ुशनसीबी आहे. उहा राति जेका 1000 महीननि खां बहितर राति आहे. सुभान अल्लाह. उनजी इबादत अगरि तव्हां ई मूंखे मिली वञे त छा ई ॻाल्हि हुजे. पर असांजी प्रैक्टिस छा हूंदी आहे, जॾहिं बि आख़िरी अशरो शुरू थींदो आहे त असां ईदुनि जी तयारी में मशगूल थी वेंदा आहियूं. असां ॿाहिरि निकिरंदा आहियूं, असां शॉपिंग्स कंदा आहियूं, असांखे खोड़ सारियूं शयूं पंहिंजूं कंप्लीट करणियूं हूंदियूं आहिनि छो त ईद अची रही हूंदी आहे. इन में को शक कोन्हे त ईद रमज़ान खां पोइ तव्हांखे मूंखे मिलियल तोहफ़ो आहे. बिल्कुलु ईअं ई आहे. पर उन ईद जी तयारियुनि में ही आख़िरी जेके ॾिहाड़ा आहिनि असां वटि जेके मिलिया आहिनि असांखे इबादत जे लाइ, आख़िरी जेके लम्हात आहिनि, ख़बर न आहे ज़िंदगी में वरी इहो नसीब थिए असांखे या न थिए, इहो रब ताला इन जे बारे में बख़ूबी सुञाणे थो. उन ईद जी तयारी में असां हिननि इबादतुनि खे किथे पोयां छॾे ॾींदा आहियूं. अॼु अचो त अहद कयूं त ही आख़िरी ॾिहाड़ा न सिर्फ़ु उन इबादतुनि में मशगूल हूंदासीं बल्कि उहे नेकियूं जंहिंजे लाइ बार बार फरमायल आहे त 70 गुना वधीक तव्हांखे सवाबु मिलंदो. कोशिशि कयूं त हिननि अगरि असां न कयो आहे या कयो बि आहे त उनखां मज़ीद वधीक तरीक़े सां असां हिननि आख़िरी ॾिहाड़नि में उहे नेकियूं कयूं, उहे इबादतूं कयूं, हिक ॿिए जो ख़्यालु रखूं. गॾोगॾु अॼोको जेको ॾिहाड़ो आहे, अॼु 20 रमज़ान मुबारक आहे. 20 रमज़ान मुबारक तव्हां ई मां बख़ूबी सुञाणूं था फ़तह मक्का जो बि ॾींहुं आहे. ऐं छा ई ख़ूबसूरत फ़तह, छा ई प्यारी फ़तह उहो मक्का शरीफ़ जंहिंमें रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश थी, जंहिंमें रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण पंहिंजो बचपन गुज़ारियो, पहिरियों निकाह
मक्का में थियो, चाहे वो मंज़र हूंदो जॾहिं उन जॻह तां तव्हांखे हिजरत करे वञिणो पए, पर जॾहिं वापसी थिए थी त छा ई ख़ूबसूरत मंज़र नज़र अचे थो। जॾहिं वापसी थिए थी फतह मके जो मंज़र साम्हूं अचे थो त छा नज़र अचे थो? साम्हूं उहे माण्हू आहिनि जेके तमामु जेके असहाबा कराम हुआ ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु तमामु जेके सहाबा कराम हुआ, उहो वक़्तु आहे जॾहिं दीन जी ॻाल्हि ते, इबादत जी ॻाल्हि ते माण्हू पथराव कंदा हुआ, माण्हू तानो ॾींदा हुआ, माण्हू ज़ुल्म कंदा हुआ। हिकु रिवायत मुताबिक़ त हज़रत अली करमल्लाह वजह खे चादर विझी गलो दॿाइण जी कोशिशि कई। ही उहो वक़्तु, उहे तमामु माण्हू साम्हूं बीठा आहिनि, पर वापसी कंहिंजी थी रही आहे? वापसी रहमतुल लिल आलमीन जी थी रही आहे। हिकु ऐलान अचे थो ऐं सभिनी खे माफ़ कयो वञे थो। सुभान अल्लाह। अॼु ॾाढो ख़ूबसूरत ॾींहुं आहे, जुमे जो बि ॾींहुं आहे। अॼु जुमो मुबारक तव्हां सभिनी खे। ऐं इंशाअल्लाह इन्हनि तमामु शयुनि जे हवाले सां पंहिंजी ट्रांसमिशन में ज़िक्र रहंदो, ज़िक्र ख़ैर इंशाअल्लाह रहंदो। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे करशी जामे शीरी। करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे। करशी जामे शीरी रौनके रमज़ान आहे। करशी जामे शीरी रमज़ान जी ट्रेडिशन आहे। करशी जामे शीरी ख़ालिस आहे ऐं 100% प्योर अर्कियात सां ठहियलु आहे। करशी जामे शीरी जेको न सिर्फ़ु तव्हांजा मशरूबात तव्हांखे ॾींदो आहे, बल्कि तव्हांजी डेज़र्ट्स जी टॉपिंग में बि इस्तेमालु थींदो आहे। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे सुपर बिस्किट्स। सुपर बिस्किट्स जंहिंजे लाइ चयो वियो आहे त सीधी सादी ख़ुशी है सुपर। इन सां गॾोगॾु ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे रॉक्सी हेयर कलर। ॾाढो ज़बरदस्त हेयर कलर आहे जेको मार्केट में अवेलेबल आहे, रॉक्सी हेयर कलर। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे तूबा पर्ल सिटी। सबा एंटरप्राइज़िस बिल्डर्स एंड डेवलपर्स जो ही प्रोजेक्ट आहे। मेन नेशनल हाईवे ते मौजूदु आहे। 80 खां वठी 200 गज़ जा रिहाइशी प्लॉट्स ऐं 200 खां 400 गज़ जा कमर्शियल प्लॉट्स ऑफर करे रहियो आहे तूबा पर्ल सिटी। 6 सालनि जी आसान किस्तनि में हिकु साथ जेकॾहिं तव्हां क़ीमत अदा करे सघो था त पोइ तव्हां 40% डिस्काउंट अवेल करे सघो था। ऐं जेकॾहिं तव्हां सिन टीवी जा व्यूवर आहियो त मज़ीद 25% डिस्काउंट तव्हांखे ॾेई रहियो आहे तूबा पर्ल सिटी। असां सां गॾु जी हिकु ॾाढी ख़ूबसूरत आवाज़ आहे जेका असां गॾु आहे, उन्हनि जी तरफ़ मां वञणु चाहियां थी। ॾाढी प्यारी आवाज़ आहे। माहिर जाफ़री साहब आहिनि जिन खे मां गुज़ारिश करणु चाहियां थी, जेके सेट ते अची रहिया आहिनि, जिन खे मां गुज़ारिश करणु चाहियां थी त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ रखनि। गॾोगॾु जुमे जो ॾींहुं आहे। जुमे जे ॾींहुं लाइ असां हमेशह ॼाणींदा आहियूं त दुरूद पाक चवंदा आहिनि त कसरत सां पढ़ियो वञे, छो त हीउ उहो दुरूद आहे जंहिंखे रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण ॿुधी रहिया हूंदा आहिनि। त घरनि में बि पंहिंजे दिलनि में बि दुरूद पाक जो विर्द शामिल कयो। माहिर जाफ़री जनाब सां गॾु आहिनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हाय हैदर के जनाजे पे अजब मंजर था, बेटियां कदमों से लिपटी थीं, बसद आओ बुका, बढ़ के शबर ने जो चेहरे से कफन बंद किया, देख कर भाई के चेहरे को ये ज़ैनब ने कहा, रुख से एक बार कफन और हटा दो भैया, मेरे बाबा का मुझे चेहरा दिखा दो भैया। आज बाबा जो मेरे घर से चले जाएंगे, फिर मुझे शाम गरीबा में नजर आएंगे, इतने दिन कैसे गुजारूंगी बता दो भैया,
मुझे चेहरा दिखा दो भैया, गम में बाबा के तड़पता है, जरा देखो तो दूर बैठा है, बुला लाओ मेरे गाजी को, पास कुछ देर तो बाके बिठा दो भैया, मेरे बाबा का मुझे चेहरा दिखा दो भैया। खून बाबा की जबी से वो गिरा था जिस पे, अपने बाबा की निशानी मैं बना लूँगी उसे, मेरे बाबा का मुसल्ला मुझे ला दो भैया, मेरे बाबा का मुझे चेहरा दिखा दो भैया। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढी ख़ूबसूरत आवाज़ हुई। अॼु ॾाढी ख़ूबसूरत आवाज़ जे सां ई असांजी ट्रांसमिशन जो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह आगाज़ थियो आहे। पहिरीं बिलावल साहब जी आवाज़ हुई, पोइ माहिर जी आवाज़ हुई। तो हिननि खे माहिर थोड़ा सा आप मेरे पास आएंगे और मैं आपको देना चाहती हूँ एक गिफ्ट, और हमारे पास जामे शीरी है माशाल्लाह माशाल्लाह, जो गिफ्ट्स है उनमें भी बरकत है। जामे शीरी जो गिफ्ट हैम्पर्स तव्हांखे मां ॾियणु चाहियां थी। जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे। गॾो गॾु वञी रहिया आहियूं नाज़रीन ब्रेक जी तरफ़। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। सलाम रमज़ान से गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजे साम्हूं हाज़िर। सलाम रमज़ान जे किचन में मौजूद आहियूं असां। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ठीकु आहे। एक्चुअली गायब थी वियो, छा थियो फैसल? बस थोड़ो कम हो, अञा 10 रोज़ा बाक़ी है फैसल, तो जल्दी गायब न थियणो असांखे, अञा पूरो साथ असांखे निभाइणो पए नाज़रीन सां। तबियत ठीकु आहे? हाँ बिल्कुल। छा थी रहियो आहे अॼु मां मिठा पकोड़ा ठाहियां पियो। हूअं असां बेसण जा ठाहींदा आहियूं न, हे डिफरेंट आहिनि, ॾाढा मज़ेदार ठहंदा मिठा पकोड़ा। ऐं में काफ़ी सारी शयूं विझंदासीं। ऐं हे जेके ठाहींदासीं, हे असां ठाहींदासीं बनास्पति घी में। जॾहिं बि मिठा पकोड़ा या मिठी का शइ ठाहींदा आहियो त बनास्पति घी यूज़ कयूं पिया, तलो बनास्पति घी ऐं तलो कुकिंग ऑयल। विटामिन ए ऐं डी का भरपूर आहे, लो कोलेस्ट्रॉल आहे, ओमेगा 3 ऐं 6 मौजूदु आहे। 1 लीटर 3 लीटर 5 लीटर में हिननि जी बॉटल्स मिलनि पियूं, पाउचिस बि मिलनि पिया, ऐं हिन जे अलावा टिन पैक में बि हे दस्तियाबु आहे। सही। त हिते मिठा पकोड़ा ठाहिण लाइ खणंदासीं अधु कप सूजी। अच्छा सूजी में ठही रहिया आहिनि पकोड़ा? सूजी, मैदो, काफ़ी सारी शयूं आहिनि। अधु कप मैदो, हिन में बेसण न वेंदो। अधु कप सूजी, अधु कप मैदो, अधु कप खंडु, पिसियो नारियल जंहिंखे ॾूंघी बि चइबो आहे, अधु कप। सभिनी जो हाफ हाफ सेम क्वांटिटी में। अच्छा तिर जेके वाइट वारा हूंदा आहिनि, ये भी हाफ कप। सही। ऐं इलायची जो पाउडर 1 चाय जो चमचो, बेकिंग सोडा सॉरी बेकिंग पाउडर हाफ टी स्पून, अधु चाय जो चमचो बेकिंग पाउडर। ऐं बेदा 2 आहिनि, हिकिड़ो विझूं पिया, अगरि नीट पई त 2 विझंदासीं। पोइ ॿियो विझंदासीं। सही। हिनखे चङी तरह मिक्स कंदासीं। मिक्स करण खां पोइ हिनखे खीर सां तव्हांखे बैटर ठाहिणो आहे, जो जीअं पकोड़नि जो बैटर ठाहींदो आहे न, पाणी विझी हिनखे खीर सां ठाहींदासीं। हिते असां खीर जो ठाहींदासीं। जी जी, हिते खीर इस्तेमालु कंदासीं। खीर पर सॼो न विझणो, हाफ कप ई रखिजो, लेकिन थोरो थोरो करे हिन में ऐड कंदासीं। ऐं ही मिक्सचर ठहंदो। ऐं पोइ हिनखे असां ऑयल गरम करे सॉरी घी गरम करे ऐं जीअं पकोड़ा फ्राई कंदा आहियूं उन तरीक़े सां फ्राई कंदो। अच्छा, हिन जो जेको बैटर ठहंदो आहे उन जी कंसिस्टेंसी छा हूंदी? नॉर्मल जेका पकोड़नि जो पकोड़ा जी जो घाटी कंसिस्टेंसी हूंदी आहे न, उन टाइप जी हुजे, इलाही पतली न हुजे, ताकि हिनखे थोरो बीट करण बि ख़ैर मुश्किल आहे। नज़र अचे पियो। हिकिड़ो ॿियो विझंदासीं। फर्स्ट तव्हां हिकु विझंदो, देन तव्हांखे अगरि ज़रूरत लॻे पई त 2 विझंदो, ताकि खुले न, जी बाइंडिंग खुले न। सही सही। चङी तरह बसि हिनखे बीट कंदासीं। ऐं खीर हिन में घटि वेंदो, तक़रीबन हाफ कप जेतिरो।
हे चङी तरह खे तेज़ बीट कंदो हाँ जेतिरो सुठो ही बीट थींदो एतिरा सुठा ओतिरा तव्हांजा सुठा पकौड़ा ठहंदा मिठा पकौड़ा मिठा पकोड़ा सही हे सही बिल्कुलु रेडी थी वियो आहे ऐं हिन खे राइज़िंग लाइ तव्हां 10 मिनट रखिजो लेकिन असां टाइम एतिरो न आहे त मां हिन खे डायरेक्ट फ्राई कंदुमि मां इहो ई सोचियो पियो कि मैं बेकिंग पाउडर पई रहियो आहे त पोइ त मुंहिंजे ख़्याल में कुझु मिंट इनखे छॾणु खपे ताकि उनजी असली जेका उहो शक्ल आहे उहा अचे हाणे बिस्मिल्लाह रहमान रहीम फैसल आहिस्ता आराम सां पर हूअं एक्चुअली अॼु 20th रमज़ान मुबारक आहे 20th ते ई हिन दफ़े त ईअं पियो लॻे त बसि पूरा थी विया आहिनि रोज़ाना फैसल हा बिल्कुलु ऐं स्पीड एतिरी आहे त हीअ ॾिसो हाणे थोरी देरि मां हिन खे छॾां पियो भली तव्हां कंटिन्यू रखो त पोइ मां विच विच में ठाहींदो रहंदमि छाकाणि त हिन खे थोरो टाइम ॾींदासीं न त ही बिखरणु शुरू थी वेंदो हिन जी बाइंडिंग थींदी थोरी देरि में हिन खे रखंदासीं त पोइ मां हिन खे फ्राई कंदो वेंदुमि ओके ठीकु आहे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जी फलक एक्सट्रीम राइस जेके आहिनि उहे मार्केट में अवेलेबल आहिनि फलक एक्सट्रीम बासमती जेके चांवर आहिनि वॾो चांवर आहे जेको अक्सर असांखे घरनि में खपंदो आहे डिफरेंट हिननि जा साइज़िस जा पाउचिस आहिनि जेके मार्केट में मौजूदु आहिनि न सिर्फ़ु फलक बासमती राइस आहिनि बल्कि हिननि जो चाट मसालो आहे पिंक सॉल्ट आहे बिरयानी आहे दही पड़ा पकौड़ा मिक्स ऐं इन तरीक़े जूं खोड़ सारियूं शयूं आहिनि जेको फलक एक्सट्रीम बासमती राइस तव्हांखे ॾेई रहियो आहे गॾोगॾु जी तव्हांजे ऐं असांजे घरनि में हमेशह जेका इस्तेमालु थींदी आहे सहर जो दस्तरखान हुजे या अफ़्तारी जो हुजे टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे सिंध जो शान ज़रूरु असांजे घरनि में इस्तेमालु थींदो आहे अच्छा जी ही पकौड़नि जो केसि ताईं कहिड़ा ज़बरदस्त पकौड़ा पिया नंढा नंढा सॉफ्ट ठहंदा मूंखे त फुल्कियूं यादि पियूं अचनि हा ईअं ई ठहंदा सॉफ्ट हूंदा छाकाणि त हिन में बेकिंग सोडा या बेकिंग पाउडर जेको तव्हां विझंदो न त उन सां जी बाइंडिंग सुठी थींदी लेकिन इनखे टाइम ॾिबो आहे हीअ ॾिसो सॉफ्ट हूंदा बिल्कुलु हिनखे उर्दू में गुलगुले बि चइबो आहे बुलबुले गुलगुले गुलगुले हा ॿुधियो हूंदो शायदि नालो तव्हां मां त फर्स्ट टाइम गुलगुले त ही ॾाढा मज़े जा ठहंदा आहिनि ऐं हिन खे बसि हल्को कुरकुरे ॿुधियो आहे मूं गुलगुले सिर्फ़ु ब्रांड न आहे ॿियो कुझु बि ॿिए कंहिं शइ खे बि चइबो आहे ठीकु आहे हाँ जी बसि हिन तरीक़े सां ई फ्राई थींदा अच्छा हिनखे फ्राई करण में तव्हांखे इलाही एहतियात रखणी पवंदी जेतिरो असां टाइम पकोड़नि खे ॾींदा आहिनि एतिरो टाइम हिनखे न ॾिबो ही सॉफ्ट फौरन ठहंदा हा तो मिठे जी खुशबू ईंदी आहे न उहा बि शुरू थी वई आहे खुशबू अचे पई मिठे जी मां हिनखे ऑयल थोरो टेम्परेचर ते रखी ठाहींदमि छो कि मां जल्दी में अगरि ठाहींदमि न त ही फैलजणु शुरू थी वेंदा हिन में टाइम ॾींदो हे ॾिसो हिन साइज़ जा नंढा नंढा ई ठहंदा वेंदा सही 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 ठीकु आहे मुंहिंजा में ड्रिंक ठाही था वठूं पहिरीं हा त पोइ मां ही ठाहींदो रहंदुमि तेसि ताईं मां ट्राई कयां ख़राबु थिया फैलिजी वेंदा तव्हांखां ट्राई कर में जब फैसल मतलब कि एड़ा माण्हू हूंदा आहिनि ॿिए कंहिंखे सिखण न ॾींदा आहिनि हद आहे यार ट्राई करण में छा आहे न ठहिया त पोइ न ठाहींदासीं बिस्मिल्लाह रहमान रहीम बिस्मिल्लाह रहमान रहीम हा बसि ईअं विझंदा वञो हिकिड़े साइड ते फैलियो त न आहे यार फैसल फैलियो त न आहे फैलजंदो कोन फैलियो त न आहे फैसल मां आराम सां ठाहे सघां थी हलो अॼु तव्हां ठाहियो हा बिस्मिल्लाह रहमान रहीम अच्छा जी ॿियो छा ठही रहियो आहे बसि हिन जे बाद असां ठाहियूं पिया कड़शी जामे शीरी हिकु गिलास थधे पाणी में एज़ यूजुअल जीअं 4 खाइण जा चमचा विझंदासीं कड़शी जामी शीरी कड़शी जो जेको इलायची फ्लेवर आहे हू बि तमामु बहितरीनु आहे ऐं ॻाढ़ो वारो शरबत बि तमामु बहितरीनु आहे जेको तव्हांखे सुठो लॻे हिन खे चङी तरह पाणी में डिज़ोल्व कंदासीं ऐं असांजी ड्रिंक तयारु थी वई अगरि खीर में ठाहियो लस्सी में ठाहियो त तमामु बहितरीनु ही शरबत ठहंदो आहे कड़शी जामे शीरी ठीकु आहे कड़शी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे ऐं फैसल छा हिननि खे हिननि पॉइंट ते कढी वञणु बसि हा कलर ईंदो वेंदो मां कढां थो हिनखे जी बसि हाणे तूं कंपेयर कयो त फैसल जा वधीक सुठा आहिनि या मुंहिंजा फैसल तव्हांजा वधीक सुठा है न बसि जीती वियसि मां थोरो ऑयल खणो आहे मुंहिंजे वारनि ते खैर जी असां सां गॾु ख़ूबसूरत आवाज़ूं आहिनि जिन जो साथ आहे उन्हनि जी तरफ़ बि मां वञणु चाहियां थी फैसल त हमेशह असांखे ॾाढियूं ज़बरदस्त जेके रेसिपीज़ आहिनि उहे सेखारींदा रहंदा आहिनि ऑलमोस्ट असांजूं तमामु शयूं जेके आहिनि उहे रेडी आहिनि सिर्फ़ु हे कुझु आई गेस पकौड़ा आहिनि जेके फ्राई थींदा आहिनि ईअं ई आहे फैसल ऐं उन खां पोइ सिग्नेचर जेका थिंग आहे फैसल जी गार्निशिंग उहा थींदी ईअं ई आहे फैसल हा हिनमें गार्निशिंग न कंदासीं कुझु बि न सिंपल यार मूंखे यकीन न पियो अचे फैसल तव्हां गार्निशिंग न पिया कयो अच्छा जी असां सां गॾु असांजूं ख़ूबसूरत आवाज़ूं असां सां गॾु तशरीफ़ फ़रमा आहिनि अलिशबा अब्बास साहिबा आहिनि जेके हिन तरफ़ असां गॾु तशरीफ़ फ़रमा आहिनि उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां ट्रांसमिशन में रखनि बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ना कसीदा हक दे वलीदा पढ़ना कसीदा हक दे वलीदा सारे सुनाओ और रल के सुनाओ नारा अलीदा
پڑھنا قصیدہ حق دے ولی دا پڑھنا قصیدہ حق دے ولی دا سیدہ دا شوہر پیراں دا پیرے سیدہ دا شوہر پیراں دا پیرے او میں کی دسیواں کنا امیرے او میں کی دسیواں کنا امیرے تحت صراطوں عرش اولا تائیں تحت صراطوں عرش اولا تائیں سارے دسارا او سارے دسارا رقبہ علی دا پڑھنا قصیدہ حق دے ولی دا پڑھنا قصیدہ حق دے ولی دا ایک عام بالے ایک خاص بالے ایک عام بالے ایک خاص بالے او جڑا خاص بالے سیدہ دلالے او جڑا خاص بالے سیدہ دلالے نیزے تے چڑھ کر قرآن سنایا نیزے تے چڑھ کر قرآن سنایا اور سب نو سکھایا سب نو پڑھایا کلمہ نبی دا پڑھنا قصیدہ حق دے ولی دا پڑھنا قصیدہ حق دے ولی دا جھکیا میں درتے بڑھ کے سوالی جھکیا میں درتے بڑھ کے سوالی عزت ملی اے جگ تو نرالی عزت ملی اے جگ تو نرالی پہ لوگ آکھن میں کو کلندر پہ لوگ آکھن میں کو کلندر سگہاں مگر میں سگہاں مگر میں علی دی گلی دا پڑھنا قصیدہ حق دے ولی دا پڑھنا قصیدہ حق دے ولی دا سارے سناؤ اور رل کے سناؤ نعرہ علی دا پڑھنا قصیدہ حق دے ولی دا سلام رمضان سلام رمضان سلام رمضان سگد ہک دفعہ بیہر تاں سبنی سامو حاضر ٹرانسمیشن میں ہند وقت اساں کے کچھ ساتھین جوائن کیا ہوا ہے ہن طرف سگد تشریف رکھن تھا ڈاکٹر جاوید اقبال پان کنسلٹنٹ پیڈیاٹریشن آہن ऐं गॾो गॾु पाण हिकु न्यूरोटॉलॉजिस्ट बि आहिनि ऐं पाण जी वाबस्तगी आहे सिंध इंस्टीट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ एंड न्यूरोटॉलॉजी सां अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब कीअं आहियो ख़ैरियत सां आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह तबियत ठीकु आहे तव्हां ॿुधायो सभु ख़ैरियत बिल्कुलु ठीकु डॉक्टर साहब हीअ सिंधी में ई कॉन्वर्सेशन असांजी थियणी इन खां पहिरीं असां उर्दू में छो पिया ॻाल्हायूं डॉक्टर साहब बिल्कुलु तव्हां उर्दू में ॻाल्हाए सघो था सिंधी में ॻाल्हाए सघो था हर ज़ुबान पंहिंजी आहे न हर ज़ुबान मिठी आहे ऐं हूअं बि असां हिकु छो त हिकु दीनी शो में वेठा आहियूं त असांजो त दीन बि इहो ई थो सेखारे न सिर्फ़ु ज़ुबान मज़हब बि हर कंहिं जी पंहिंजे पाण सां आहे बिल्कुलु अच्छा जी ख़ैरियत सां आहियो रमज़ान मुबारक कीअं हली रहियो आहे इहो महीनो अल्हम्दुलिल्लाह ऑल गुड अल्हम्दुलिल्लाह सही हले थो तव्हां ॿुधायो सभु सही हले अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक तव्हां ॿुधायो असांजे मुल्क जी ॿारनि जी छा पोज़ीशन आहे हिन वक़्तु ॿारनि जी पोज़ीशन हे आहे त बेसिकली त असां वन ऑफ द हाईएस्ट मॉर्टेलिटी ऑफ द न्यू बॉर्न्स आहे असां वटि जेका बि बेबीज़ बॉर्न थींदा आहिनि असां वटि उन में आउट ऑफ 1000 ऑलमोस्ट 40 बेबीज़ डाई करे वेंदा आहिनि विदिन फर्स्ट मंथ ऑफ लाइफ अल्लाह ठीकु आहे त हे हाईएस्ट नंबर आहे इवन
दिस इज़ वन ऑफ द वर्स्ट नंबर दैन द अफ्रीका में भी अहिड़ी कंडीशन कुछ कंट्रीज़ में न आहे. ठीकु आहे. त सिंध इंस्टीट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ जो जेको मिशन आहे उहो हे आहे त असांखे चाइल्ड जी मॉर्टेलिटी खे घटि करिणो आहे, न्यू बॉर्न जी बि ऐं अंडर 5 ईयर मॉर्टेलिटी बि असांजी इलाही घणी आहे. ऑलमोस्ट 65 to 75 चाइल्ड जेका अंडर 5 ईयर हूंदा आहिनि, ठीकु आहे, हुननि जी डेथ थी वेंदी आहे. त हे इलाही घणो नंबर आहे. त सिंध इंस्टीट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ जेको आहे सिंध गवर्नमेंट जो हिकु प्रोजेक्ट आहे जंहिंमें असां मतिलबु ॿारनि खे जेका मॉर्टेलिटी आहे स्पेशली हिन खे घटि करणु था चाहियूं ऐं मॉर्बिडिटी बि. छो त तव्हां ॾिसो जेतिरा बि गवर्नमेंट जा हॉस्पिटल आहिनि हुननि में ब्राए नालो ई इलाजु थिए थो. तव्हांखे सभिनीनि खे ख़बर आहे. असां ठीकु आहे कंहिंजो बि नालो नथा वठूं, ठीकु आहे, सभिनीनि खे ख़बर आहे त हुते असांजो कंहिंजो ॿारु अगरि बीमार थी वञे असां कोशिशि कंदा आहियूं हुते न वठी वञूं अगरि असां अफोर्ड करे सघूं था. ठीकु आहे. त सिंध इंस्टीट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ जेको आहे हिकु स्टेट ऑफ आर्ट हॉस्पिटल आहे जंहिंमें ICU, जनरल पीडियाट्रिक्स 3 एंटिटीज़ आहिनि हुते. ऐं जेका PICU आहे हुन में ऑलमोस्ट 1 बेबी जो जेको ख़र्चु आहे उहो ऑलमोस्ट 25,000 पर डे आहे. NICU में ऑलमोस्ट 30,000 आहे ऐं उहो सभु गवर्नमेंट बियर करे थी. ठीकु आहे. सिंध गवर्नमेंट बियर करे थी. ऐं सिंध इंस्टीट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ जेका आहे न हिन जे अलावा बि सिर्फ़ु ICUs न जनरल पीडियाट्रिक्स आहे असां वटि, OPD, ठीकु आहे, ऐं रिहेबिलिटेशन सेंटर जेका ॿार ॻाल्हाए न सघंदा आहिनि, हली न सघंदा आहिनि, उन्हनि खे रिहेबिलिटेशन जी नीड हूंदी आहे, उहो बि असां उनमें बिल्कुलु न इंक्लूड कंदा आहियूं उन ॿारनि खे. असां वटि हिन जे अलावा फिज़ियोथेरेपी आहे. ठीकु आहे. हर शइ खे सिंध इंस्टीट्यूट फॉर द किड्स स्टेट ऑफ आर्ट हॉस्पिटल ठाहियो. माशाल्लाह. इंशाल्लाह मज़ीद डॉक्टर साहब उनजे हवाले सां ज़रूरु गुफ़्तगू थींदी प्रोग्राम में. कुझु ॿिया साथी बि आहिनि जेके ट्रांसमिशन में असां गॾु जुड़िया आहिनि और उन जी तरफ़ वञणु चाहियां थी. असां गॾु अफशीन नासिर साहिबा आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि. पाण हिकु कैलीग्राफर आहिनि, स्कॉलर आहिनि, पेंटर आहिनि, मेंटल हेल्थ कंसल्टेंट बि आहिनि, मोटिवेशनल स्पीकर आहिनि ऐं एंटरप्रेन्योर बि आहिनि. अस्सलाम वालेकुम. महिरबानी पंहिंजो टाइम असांजी ट्रांसमिशन में ॾियण जी. कीअं हो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह. माशाल्लाह. कीअं गुज़री रहियो आहे रमज़ान मुबारक जो महीनो? अल्लाह का शुक्र है, बहुत अच्छा जा रहा है माशाल्लाह माशाल्लाह. और मैंने एक नया इनिशिएटिव स्टार्ट किया है. माशाल्लाह काफ़ी फॉलोवर्स हैं मेरे पास फेसबुक पर भी. जब मेरे पास बहुत अच्छा एक आर्टिस्ट का क्राउड जमा हो गया तो फेसबुक पर मैं ऑनलाइन कुरान टीचिंग स्टार्ट कर दी मैंने. माशाल्लाह. पूरा नमाज उसका लेसन विद ट्रांसलेशन और कुछ कुरानिक वर्सेस वर्ड टू वर्ड ट्रांसलेशन के साथ. वाह माशाल्लाह. तो वो मैं वहाँ पे टीच कर रही हूँ. माशाल्लाह मुझे बड़ा अच्छा रिस्पांस मिल रहा है. मैंने बस फ़ायदा उठाया है कि रमज़ान का महीना सबका इंटरेस्ट डेवलप हुआ होता है. बिल्कुल बिल्कुल बिल्कुल. और ये बड़ा ज़रूरी है अफशीन साहिबा कि इस टाइम पर न सिर्फ रमज़ान मुबारक में बल्कि अदरवाइज़ भी हमें अपने बच्चों को नमाज सिखाना, हम सिखा तो लेते हैं लेकिन उसकी समझ नहीं देते. तो ये बड़ा ज़रूरी है कि आप जो आप पढ़ रहे हैं आप समझ के पढ़ें. अच्छा, मैं जब कुरान पढ़ती थी ना यूजुअली जब हम यंग थे तो मुझे बड़ी क्यूरियोसिटी होती थी कि मैंने अरबिक पढ़ी है, इसका ट्रांसलेशन क्या है. ट्रांसलेशन पढ़ती थी और फिर आगे बढ़ जाती थी. जब अगेन मैं उस सूरा पे आती थी तो ज़ाहिर मुझे याद नहीं होता था. सही. इसलिए मैंने अपने लिए ऐसा इंस्टीट्यूट का इंतखाब किया जहाँ वर्ड टू वर्ड ट्रांसलेशन सिखाते थे विद प्रॉपर तजवीद, फ़िक़्ह और सब. अल्हम्दुलिल्लाह 3.5 तकरीबन 3.5 साल का अरसा मैंने गुजारा और कंप्लीट मैंने डिप्लोमा कोर्स वहाँ से किया. माशाल्लाह. नाउ आई नो माशाल्लाह द ट्रांसलेशन ऑफ द होल कुरान वर्ड टू वर्ड. माशाल्लाह. मैं वर्ड टू वर्ड ट्रांसलेशन कर लेती हूँ और मेरी कोशिश ये होती है मैं सबके अंदर अवेयरनेस पैदा करूँ कि बहुत आसान है. बिल्कुल 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 मुश्किल नहीं है. ऐसा ही है. जब आप दिल लगा के कोई भी काम करते हैं तो खुदा ताला रब ताला आपके लिए आसानियाँ पैदा कर ही देता है. ये बीइंग अ मुस्लिम हम सब का ईमान है. ज़रा ये जो पेंटिंग रखी हुई है और उसके बारे में मैं ज़रूर आपसे जानना चाहूँगी कि सबसे पहले तो मैं बताऊँ क्या सोच के आज ये पेंटिंग हमारे पास आई है. सबसे पहला सवाल मेरा ये होने वाला है अफशीन साहिबा. इस पेंटिंग की स्पेशलिटी ये कि ये इस वक्त की पाकिस्तान की वन एंड ओनली पेंटिंग है. हुआ ये था कि मुझे स्टेट बैंक में एग्ज़िबिशन थी उनकी, माशाल्लाह बड़ी ज़बरदस्त आर्ट गैलरी है. 25 दिसंबर को कायदे आज़म जिन्ना डे पर और मुझे टास्क मिला और मेरी आदत है क्रिएटिविटी और डिफरेंट से डिफरेंट बनाना. मैं सोच रही तो मुझे जो आइडिया है मैंने उनसे कहा सिर्फ आप प्लीज़ थोड़ा सा ट्रस्ट कीजिएगा, पेंटिंग आपको सुपर मिलेगी. तो मैंने 5000 का नोट जो है इसकी मैंने पेंटिंग जो है वो बनाई
اور اس کی اسپیشلٹی یہ کہ اب تک یہ پاکستان میں ون اینڈ اونلی ہے کہ پاکستان میں ایسی کوئی کسی کی ضرورت نہیں ہے بالکل جی. اس پہ میں نے پاکستانیوں کو سوری آپ کی بات کرتی ہوں, پاکستانیوں کو اس بات پہ یقین ہے کہ یہ جو ہے نا یہ جیب میں اچھے لگتا ہے, ایسے ہی ڈاکٹر صاحب, تو ہم ذرا اس ٹریک پہ جا رہے ہیں. اچھا جی نا سگنو گت سیدہ ربشہ صاحبہ بھی ہیں خوبصورت آواز جی مالک ہے سگت تشریف فرما ہیں تہانج کے بھی ویلکم اسانے شو میں ولیکار سنے شو میں انشاءاللہ تھوڑی دیر میں انہوں جو بھی آواز شامل تھی دو آئیں گرو گھر ڈاکٹر صاحب تہاں جی طرف اچن چاہیاں تھیں کچھ گالیوں جی کہ ہن وقت شامل کرنا ॾाढो ضروری سمجھاں تھی छो त उहे तमामु इंस्टीट्यूट उहे तमामु ऑर्गेनाइज़ेशन्स जेके मुंहिंजे मुल्क जे ॿार जे लाइ या मुंहिंजे मुल्क जे इंसान जे लाइ अगरि कुझु करे रहिया आहिनि त असांजो त दीन हूअं बि असांखे सेखारे थो त हिकु इंसान जी तव्हां जान बचायो था उनजी मदद कयो था त पूरी इंसानियत जी तव्हां मदद कयो था. त ज़रूरु इहो ॼाणणु चाहींदमि त असां वटि जेको रेशो आहे उनखे घटि करण जे लाइ असां कहिड़ा कहिड़ा इक़दामात करे रहिया आहियूं उन्हनि ॿारनि जे लाइ जेके प्री बॉर्न असांजा ॿार जॾहिं थी वेंदी आहे उन ते कमु त बेशक तव्हां चयो ॾाढो ख़ूबसूरती सां थी रहियो आहे पर जेके प्री बॉर्न ॿार आहिनि उन्हनि जे लाइ असां छा छा कयूं पिया. अच्छा प्री टर्म बेबीज़ जे लाइ न असां बेसिकली कराची में इशू इहो आहे त 2-3 हॉस्पिटल आहिनि जेका प्री टर्म बेबीज़ खे टैकल कंदा आहिनि कॉम्पिटेंटली. ठीकु आहे, हॉस्पिटल त इलाही घणा आहिनि, हर गली में हिकु हॉस्पिटल जेका कॉम्पिटेंटली इनखे हैंडल कंदा आहिनि. त हुन जेका आहे न हू टैकल न करे सघंदा आहिनि एतिरी वॾी आबादी खे. ठीकु आहे, त हिन लाइ सिंध गवर्नमेंट जेको आहे डिफरेंट जॻहनि ते जीअं कोरंगी में असांजो मेन इंस्टीट्यूट आहे. ठीकु आहे, हिते प्री टर्म बेबी जे लाइ NICU आहे, प्री टर्म जे लाइ OPDs अलॻि आहिनि. ठीकु आहे, टर्म बेबीज़ जे लाइ जेका वक़्त ते पैदा थींदा आहिनि हुनजी OPDs अलॻि आहे. ठीकु आहे, अच्छा सभु कुझु न थोरो असां सिस्टमेटिक कयो आहे छो त माण्हुनि खे ॾुखाई न थिए त उहो प्री टर्म बेबीज़ खणी अचनि था त हुननि जे लाइ स्पेशल नीड हूंदी आहे त स्पेशल नीड जे लाइ स्पेशल OPDs आहे. अच्छा इन जे अलावा जिना में जेको जिना हॉस्पिटल जो जेको मां तव्हांखे ॿुधायो हुते बि NICU असां हिकु ठाहियो आहे. ठीकु आहे, हुते जेका बेबी बॉर्न थींदा त हू बि हुते ई एडमिट थी वेंदा. जिना हॉस्पिटल में पहिरें ठीकु आहे एग्ज़ैक्ट नंबर जेका आहे उहो एडमिन वटि ई हूंदो आहे पर एटलीस्ट जेका असांखे ख़बर आहे त 5 बेबीज़ पर डे हुते डेथ थींदी हुई. ठीकु आहे, ऐं जॾहिं को असां हुते NICU स्टार्ट कया सिंध इंस्टीट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ त अलहमदुलिल्लाह हुते को बि मॉर्टेलिटी न त पर डे 5 in month 150 and in 1 year you can imagine it is more than 1000. बिल्कुल ठीक है, this is making difference. इन जे अलावा सोबराज हॉस्पिटल जेको आहे हुते बि NICU न हुयो, हुते NICU ठाहियूं था असां. ठीकु आहे, सिंध इंस्टीट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ जो हे ई मिशन आहे त हुते बि हुते जी जेका पॉपुलेशन आहे हुनखे बि असां कवरेज ॾियूं. हिन जे अलावा आज़म बस्ती में 100 बेडेड हॉस्पिटल प्रिपेयर थिए थो इंशाल्लाह नेक्स्ट मंथ जेको स्टार्ट थींदो इंशाल्लाह हॉस्पिटल बि नेक्स्ट मंथ स्टार्ट थींदो माशाल्लाह इंशाल्लाह. दिस इज ओनली द कराची एंड वी हैव स्कोप बियॉन्ड द कराची. आई वाज एक्चुअली कमिंग ऑन दैट पॉइंट. सही आहे, इंशाल्लाह उन ते ज़रूरु ॻाल्हाइबो बिकॉज़ जॾहिं तव्हां पंहिंजनि जी ॻाल्हि कबी आहे त उहे पंहिंजा न सिर्फ़ु कराची में बल्कि तमामु सिंध में वसनि था, तमामु पाकिस्तान में वसनि था ऐं जेको सुठो ऐं डॉक्टर साहिब जी ॻाल्हि वांगुरु त कॉम्पिटेंटली कमु कनि था उन्हनि जे लाइ त मुंहिंजी दुआ आहे त वधि खां वधि जेके आहिनि उहे वधनि ताकी मुंहिंजे सिंध जे ॿार खे मुंहिंजे पाकिस्तान जे ॿार खे उन खां फ़ाइदो थिए. असां सां गॾु हिकु ख़ूबसूरत आवाज़ आहे जेका असां गॾु जुड़ी आहे हाफ़िज़ जमाल साहब आहिनि जेके असां गॾु जुड़िया आहिनि. जनाब की गुज़ारिश आहे त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ ट्रांसमिशन में रखनि. बिस्मिल्लाह रहमान रहीम. मदीने जमारो अज याद प्याहिन ओ मदीने जमारो अज याद प्याहिन दिल जाहिदारो अज याद प्याहिने मदीने जमारो अज याद प्याहिन थी पे करम जे ओॾे वञामा दिल बराजे दर ते हरदम रहामा थी पे करम जे
ओन वञा मां दिल बरा जे दर ते हरदम रहा मां हरम जा मुनारा हरम जा मुनारा अॼु याद पिया हिन मदीने जा मारो अॼु याद पिया कोई बि नाहे हितड़े असांजो आहे असांखे सहारो अव्हांजो कोई बि नाहे हितड़े असांजो आहे असांखे सहारो अव्हांजो गमाला हेड़ा वारा गमाला हेड़ा वारा अॼु याद पिया हिन मदीने जा मारो अॼु याद पिया तमन्ना आ तारिक जी जल्दी घुराया पाड़े में पंहिंजे जत खे रहाया करम करण वारा करम करण वारा अॼु याद पिया हिन मदीने जा मारो अॼु याद पिया हिन दिल जा हींदारो अॼु याद पिया हिन मदीने जा मारो अॼु याद पिया हिन माशाल्लाह सुभान अल्लाह सलाम रमज़ान में वक्त आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ सलाम रमज़ान सलाम रमज़ान हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार सलाम रमज़ान में डॉक्टर साहब तव्हांजी तरफ़ अचणु चाहियां थी ऐं उहे ॻाल्हियूं जेके असां करे रहियासीं न सिर्फ़ु कराची में सिंध जे ॿियनि शहरनि में बि आई गेस तव्हांजो इंस्टीट्यूट जेको आहे उहो कमु करे रहियो आहे थोरो सो उनजे हवाले सां बि ॿुधणु चाहींदासीं अच्छा सेम इंस्टीट्यूट एतिरो ई वॾो जेको आहे न सखर में इंस्टीट्यूट आहे ठीकु आहे उनमें बि सेम NICU PICU पीडियाटिक ICU न्यूनेटल ICU ऐं जनरल पीडियाटिक्स आहे ठीकु आहे हुते बि सभु स्पेशलिटीज़ अवेलेबल आहिनि हुते बि ॿारनि खे एतिरो ई कॉम्पिटेंटली जेका आहिनि न ट्रीट कयो थो वञे ऐं ॿियो त जेका बि असां वटि डॉक्टर्स आहिनि हू घणा कर डबल FCPS मतिलबु 2 FCPS जीअं तव्हां मूंखे मुंहिंजे लाइ इंट्रोड्यूस करायो पीडियाटिशियन एंड न्यूनेटोलॉजिस्ट त डबल FCPS ई माण्हू सभु सखर में आहिनि ऐं सेम विद नवाबशाह में बि हाणे इंस्टीट्यूट स्टार्ट कयो आहे ठीकु आहे ऐं लाड़काना जो इंस्टीट्यूट इंशाल्लाह 2 to 3 मंथ में स्टार्ट थी वेंदो इंशाल्लाह ठीकु आहे उनखां पोइ असांजा अञा कुझु प्रोजेक्ट्स आहिनि ठीकु आहे छो त हो अञा साइन न थिया आहिनि सिंध गवर्नमेंट असांखे हिनजी अप्रूवल ॾिनी आहे पर ऑफिशियली साइन न थिया आहिनि त हिन लाइ हुननि जे लाइ न ॻाल्हाईंदुमि बहरहाल हे बि मतिलबु ऑलमोस्ट 8 to 10 जॻहनि ते SICHN रिप्रेजेंट करे थी ऐं कॉम्पिटेंटली कमु करे थी माशाल्लाह अच्छा माशाल्लाह इनमें न बसि हिकु शइ मां थोरो ऐड करणु चाहियां थो त असां चवंदा आहियूं जेका प्री टर्म ॿार ईंदा आहिनि ठीकु आहे ईज़ीली उन्हनि खे वेंटिलेटर खपे हाई फ्लो खपे ऑक्सीजन खपे फीड खपे हे चवणु इलाही सवलो आहे पर हे प्रैक्टिकली न इट इज़ वेरी डिफ़िकल्ट एंड दिस इज़ द रीज़न त पाकिस्तान में मॉर्टेलिटी एतिरी घणी आहे ठीकु आहे पाकिस्तान में हर 100 ॿारनि में 20 बेबीज़ जेका आहिनि न हू प्री टर्म बेबी बॉर्न थींदा आहिनि ठीकु आहे हुननि जी इलाही घणी मॉर्टेलिटी आहे हिन जे अलावा बि मॉर्टेलिटी आहे ठीकु आहे त हिन लाइ जेका डेथ रेशो आहे पाकिस्तान में उहो इलाही घणो आहे त SICHN जो जेको मक़सदु आहे उहो आहे त ॿारनि जी मॉर्टेलिटी डेथ खे घटि कयो वञे ऐं क्वालिटी ऑफ केयर ॾिनी वञे छो त हू जेका प्री टर्म बेबीज़ आहिनि ईअं न वॾा थी करे हैंडीकैप्ड थी वञनि ठीकु आहे न हली सघनि न ॻाल्हाए सघनि पोइ त हू मुआशरे जे लाइ अञा बर्डन थी वेंदा त असांजो मक़सदु इहो आहे त हू बर्डन न थियनि हू प्रोडक्टिव जीअं हिकु नॉर्मल बेबी वॾो थींदो आहे
एज़ अ नॉर्मल ह्यूमन कम कंदो आहे ईअं थी सघे अॻिते। सही। डॉक्टर साहब ही ज़हरा उहे ॻाल्हियूं आहिनि जेके इलाही ज़रूरी आहिनि हिन वक़्तु करणु। इंशाल्लाह ॿियनि शयुनि जे बारे में बि ॻाल्हाइणो आहे, बिकॉज़ जीअं मां पहिरीं चयो त माशाल्लाह सां तव्हांजो इंस्टीट्यूट ॾाढो ज़बरदस्त कमु करे रहियो आहे ऐं सिंध जो आहे त बेशक असां उन ॻाल्हि ते असांखे फ़ख़ुरु आहे त ॾाढो ज़बरदस्त कमु करे रहियो आहे। पर उन जे बचाव जे लाइ बजाए इन जे असां इंस्टीट्यूट जी तरफ़ त अचूं पिया त ॾाढी सुठी ॻाल्हि थी रहियो आहे। छो न असां उन्हनि इक़दामात ते कमु कयूं जेके असांखे उन्हनि ओसि ताईं पहुचण खां बचाइनि। त इनशाला उन जे बारे में बि डिस्कशन रहंदी। गॾो गॾु असां गॾु हिकु आवाज़ बि मौजूदु आहे असां सां गॾु, उन्हनि जी तरफ़ मां वञणु चाहियां थी। असां सां गॾु ग़ुलाम सरवर साहब आहिनि जेके असां सां गॾु आहिनि ऐं उन्हनि खे दावत ॾियणु चाहियां थी ऐं उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां ट्रांसमिशन में रखनि ऐं ज़िक्र जो जेको हिकु सिलसिलो मुंहिंजी ट्रांसमिशन में अल्हम्दुलिल्लाह हमेशह कर रहियो आहे, हमेशह कर रहंदो आहे, उन सिलसिले खे अॻियां वधाईंदे ग़ुलाम सरवर साहब सां गॾु आहिनि जिन खे गुज़ारिश करणु चाहियां थी त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। एहड़ी आरज़ू दिल विच लाचा, एहड़ी आरज़ू दिल विच लाचा, गली गली अली 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 के दावता। एहड़ी आरज़ू दिल विच लाचा, गली गली अली 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 के दावता। गली गली अली 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 के दावता। हो दिल उहा बाग बहारे, पंजतन नाल जहदा प्यारे। हाय दिल उहा बाग बहारे, पंजतन नाल जहदा प्यारे। हो किस्मत भी है तह दी भली, गली गली अली 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 कह दावता। गली गली अली 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 कह दावता। है वक्त ही भी हुण भी संभल जा, बन के दिखा तू मलंग अली दा। हाँ वक्त ही भी हुण भी संभल जा, बन के दिखा तू मलंग अली दा। ओ मुश्किल आप टली, गली गली अली 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 कह दावता। एहड़ी आरज़ू दिल विच लाचा, गली गली अली 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 कह दावता। ओ जैसी ताई जान है सरवर, पढ़ सा कसीदे मौला दे हर हर। हाँ जैसी ताई जान है सरवर, पढ़ सा कसीदे मौला दे हर हर। हाँ विरासत सा को है जो मिली, गली गली अली 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 के दावता। माशाल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अफीन साहब तहांजी तरफ अचण चाहींदम और ज़रूर जानना चाहती हूँ, क्योंकि आप एक मेंटल हेल्थ कंसल्टेंट भी हैं, तो मैं ज़रूर जानना चाहती हूँ, ये मौका भी है, वक्त भी बड़ा अच्छा है, और वो कहते हैं ना कि आप
نیکیوں کا جو سلسلہ ہے وہ بھی الحمدللہ چل رہا ہے. تو یہ ایک اور نیکی آپ کی طرف سے میں چاہتی ہوں کہ یہ ضرور ہماری ٹرانسمیشن میں شامل ہو جائے. مینٹل ہیلتھ کے ایشوز آج کل ہمارے پاس بہت زیادہ ہیں اور کہنے کے لیے اس کے جو سولوشنز ہوتے ہیں وہ جو بتا رہے ہوتے ہیں بڑے آرام سے بتا دیتے ہیں, لیکن اس کو کرنا بڑا مشکل ہوتا ہے. اس طرح آپ فرمائیے گا اس بارے میں. میں آپ کو بتاتی ہوں, پہلی وجہ تو یہ کہ میری اس فیلڈ کی طرف آنے کی وجہ, آلریڈی ماشاءاللہ قرآن ٹیچنگ میں کر رہی تھی, آن لائن قرآن ٹیچر ہوں ماشاءاللہ, گلوبلی ٹیچ کرتی ہوں, کیلیگرافیز, پینٹنگ سب چل رہا تھا. لیکن آئی فیل کہ 4 سال پہلے مجھے اس چیز کا شدت سے احساس ہوا کہ جب ہماری ذہنی صحت اچھی نہیں ہوتی, اگر ہم اسٹریس, انزائٹی اور ڈپریشن سے سفر کر رہے ہوتے ہیں, ہم کچھ نہیں کر سکتے. ایسے نہ ہماری عبادت اچھی ہوگی, نہ ہم پروفیشن میں اچھے ہوں گے, نہ ہم فیملی لائف میں اچھے ہوں گے. میں نے باقاعدہ اس کی پراپر ایجوکیشن لینا اسٹارٹ کی اور 7 لوگوں کو ایجوکیٹ کرنا اسٹارٹ کر دیا. کسی کو بھی کہنا بہت آسان ہے آپ پازیٹیو رہیں, میں آپ کو کہہ کے چلی جاؤں گی, آپ کو کہہ کے چلی جاؤں گی, بٹ پازیٹیو رہنے کی تھیوری ہوتی کیا ہے, پازیٹیو رہا کس طرح جاتا ہے. میں نے پھر جب یہ ایجوکیشن لی تو ان چیزوں کو میں نے قرآن سے ریلیٹ کیا, اور میری کوشش یہ ہوتی ہے کہ لوگوں کو مینٹل ہیلتھ دینے کے ساتھ ساتھ میں ان کو اللہ سے کنیکٹڈ کرتی رہوں. کیونکہ دعویٰ میری فیلڈ ہے اور بیسک میرا موٹو آف لائف یہی ہے. دیکھیں, پازیٹیو رہنے کی ایک تھیوری ہے, بہت شارٹ سی تھیوری آج میں یہاں ڈسکس کروں گی, اور جس نے فالو کیا انشاءاللہ آپ کو یقیناً اس سے بہت فرق پڑے گا. جی, ہمیں میجر ایشو ہوتا ہے اسٹریس, انزائٹی, ڈپریشن. آپ نے ان کو کیور کرنا ہے صبر, شکر, توکل. اچھا, یہ بھی بہت آسان ہے, آپ صبر کر لیں, ہاں آپ صبر کر لیں, آپ شکر کر لیں, آپ توکل کر لیں. اب میں آپ کو تھیوریکل بتاؤں گی کہ آپ نے صبر کس طرح کرنا ہے, صبر کرنا کسے کہتے ہیں, شکر کیسے ہوتا ہے, اور توکل کیسے ہوتا ہے. انشاءاللہ میں چاہتی ہوں افرین صاحبہ کہ اس کو, کیونکہ یہ جس طرح آپ گفتگو کر رہی ہیں یہ بڑی خوبصورت بات ہے, اور میں چاہتی ہوں کہ اس بات کو ہم جلدی نہ کور کریں, اور انشاءاللہ بریک کے بعد آ کے اس پہ تفصیلاً انشاءاللہ بات ہوگی. کیونکہ صبر کے لیے تو ہم سب جانتے ہیں قرآن پاک میں بھی حکم ہے. اگر ایک خوبصورت آواز تشریف فرما ہے انہوں جی طرف میں ونن چاہیں تھی اگر تشریف رکھن تھیوں سیدہ ربشہ نثار صاحبان جی کے اگر تشریف رکھن تھی انہوں کی گزارش کرنا چاہیں تو اپنی خوبصورت آواز ٹرانسمیشن میں رکھن. بسم اللہ الرحمن الرحیم. صدر مجلس, معزز مہمان گرامی, جملہ حاضرین ناظرین کو میری جانب سے السلام علیکم ورحمۃ اللہ. دن کی نسبت سے مولا علی کی شان میں قصیدہ پیش کرنے جاؤں گی, سماعت فرمائیے گا. میں پڑھنا قصیدہ حق دے ولی دا, پڑھنا قصیدہ حق دے ولی دا, وہ سارے سناؤ رل کے سناؤ, مل کے لگاؤ نعرہ علی دا, پڑھنا قصیدہ علی مولا 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 علی مولا. علی ولی سارے حسین بیٹھے ہیں, قسم خدا کی سبھی باضمیر بیٹھے ہیں. بنی تھی تیرا رجب ایک لکیر کعبے میں, اس لکیر کے سارے فقیر بیٹھے ہیں کہ مانگنے کبھی ہرگز صلہ نہیں ملتا, عبادتوں کبھی ہرگز صلہ نہیں ملتا. خدا کے بندوں سنو ذرا غور سے کہ جس کو علی نہیں ملتے خدا نہیں ملتا. ہو زہرا دا شوہر پیرا دا پیرے, سیدہ دا شوہر پیرا دا پیرے, ہو میں کی دا سیواں کیڑا میرے, ہو میں کیا بتاؤں کتنا میرے. تحتو سرا تو عرش اولا تئیں, تحتو سرا تو عرش اولا تئیں. ہو سارے کا سارا سارے کا سارا, ہو
علی دا پڑھنا قصیدہ علی مولا 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 زباں کے ساتھ دل بولا علی مولا علی مولا. ماشاءاللہ ماشاءاللہ سبحان اللہ سبحان اللہ بہت خوب بہت خوب. وقت ہے بریک جو تہاں سے ملاقات کیوں تھا تھوڑی ہی دیر میں سلام رمضان میں. سلام رمضان سلام رمضان. سلام رمضان میں ایک دفعہ بیہر بھری کار تاں سبنی کے ڈاکٹر صاحب تاں ہی طرف اچن چاہیاں تھی کافی ساری شیوں کوشش تاں کندا ہو تو کور تھی ونے پر چھو تو وقت جیکو ہے وہ سامٹ منیمم ہے ماں چاہیاں تھی تو تہاں کھا ضرور یہ وہ جان چاہیے بیکاز ایڈو خوبصورتی سا جہیں طریقے سے تاں بدھاؤ پیا تا انسٹیٹیوٹ جو برانچز ہیں جیکو جیکو تے کم تھی رہو ہے انہن کے سنبھالن وارن کے بارے میں بھی کچھ گلا ہے بٹ جے ماشاءاللہ پنجی ٹیم جے حوالے سے کچھ بتاؤ. جی جی اسان جی ٹیم میں ڈاکٹر سید جمال رضا ہی از دا ڈائریکٹر آف CEO آف دا انسٹیٹیوٹ ٹھیک ہے. ان کے علاوہ جیکا بھی فیکلٹی ہے وہ الحمدللہ ویری کوالیفائڈ ہے ٹھیک ہے فرام ویری گڈ انسٹیٹیوٹس لائک ماں 11 ایئرس آ خان میں کم کیا ٹھیک ہے ڈبل FCPS وہ تو ہی کئی ہے. ان کے علاوہ جیکا مجھے کولیگس ہیں وہ بھی موسٹ آف آ خان موں انڈس موں سٹھی جگہن کو ٹرین ویل کوالیفائڈ فرام گڈ انسٹیٹیوٹس. اچھا ان کے علاوہ جو اصل جو NICU ہے نیونیٹل ICU جو جو ہیڈ آف ڈپارٹمنٹ ہے ڈاکٹر سید ریحان علی ہی ہیز سروڈ 14 years in UK, 10 years in Aachen and now head of department here. Same with the Dr. Anwarul Haq from PICU. He has served 10 years in USA. And he is qualified from USA, then 10 years in Aachen and now here. So faculty is very much qualified. System جو وہ بالکل پرائیویٹ انسٹیٹیوٹ وارو ہی لگندو تاکہ ایون یو ول فیل اگر ہوتے کو اچے تھا ان کے فیل تھیندو شاید اسا آ خان میں بیٹھا ہیں ٹھیک ہے. ماں ایون پان 11 سال آ خان میں کم کیا جڈے ماں ہتے سوئچ کئی تا ایز اے جاب سوئچ کئی پر ہانے مجھے دل نہ چاہندو ہتوں وñا چھو تا اسا ایڈے غریب پیشنٹس کے اسا سب کیوں تھا اینڈ دیٹ از ویری سودنگ ٹو مائی ہارٹ ٹھیک ہے. چھو تا ایک پیشنٹ جو پیناڈول بھی خرید نہ کرے سگے ان کے بار کے تاں ٹریٹمنٹ ڈیو 5 lakh جو 10 lakh جو ان کے ٹریٹمنٹ ڈیو ان کے مارٹیلٹی مرن کو بچاؤ ان کو پو انٹیکٹ مطلب بالکل صحیح ہو جائے جڈیں ڈسچارج تھی بالکل صحیح ہو جائے کھلندو ہو جائے تاکہ کترو مطلب ہے نا زبردست لگندو. بالکل بالکل وہ جو سب کچھ تاں فرمائے رہا ہو مانا کہ ایکچولی ایز این ایکٹر نا تاں وہ امیجن کرن شروع تھا کرے چھڑے ہو بے شیوں تو خوبصورت بے شک تو لگے تو ہی تو وہ جو رمضان مبارک ہے انہیں ٹائم دے تو ہوں بھی جو بھی تاں کچھ کندا ہے انہیں ثواب تاں کہ ودیک ہوندا. ڈاکٹر صاحب آئی ایم شیور تو تاں کہ بین جگہوں تے بھی ظاہر تاں کم آہن تاں کہ ونجنو ہے. تھینک یو سو مچ پنجو وقت ڈیڑھ جلا آخر میں ضرور چاہیندم تا کو اگر میسج تاں سانے ویورز کے ڈیڑھ چاہو. اچھا میسج مجھے ویورز کے سبھن کے ہے آتا سندھ گورنمنٹ بالکل اساں کے سپورٹ کندی ہے پر اسٹل اساں وٹ بالکل پور پیشنٹ ہوندا آہن جکا زکات جے مستحق ہوندا آہن ڈونیشن جے مستحق ہوندا آہن تو تاں اساں کے زکات ऐं ڈونیشنز پانجے ڈیو ٹھیک ہے. छो त जेका बि तव्हां असांजे इंस्टीट्यूट जे बारे में ॿुधो तव्हां यू कैन फील दैट हाउ कॉम्पिटेंटली वी आर वर्किंग. त असांजी रिक्वेस्ट आहे त तव्हां डोनेशन्स ऐं ज़कात असांखे ॾियो. असांजी वेबसाइट आहे sichn.com.pk ठीकु आहे. इन जे अलावा व्हाट्सएप नंबर आहे ठीकु आहे हुन ते बि कॉन्टेक्ट करे सघो था. ऐं डोनेशन्स जे लाइ प्लीज़ पंहिंजो हथु अॻिते कयो छो त हे ग़रीब ॿारनि जी सिहत जो सुवालु आहे. ग़रीब ॿार जेका अफोर्ड नथा करे सघनि जेका पेरेंट्स परेशान हूंदा आहिनि असां पंहिंजे ॿार खे किथे खणी वञूं हुननि जी हेल्प आहे ठीकु आहे. त इनशाला अलाह तव्हांखे इन जो अजर बि ज़रूरु ॾींदो. ऐं असांजी कोशिशि आहे त हिन इंस्टीट्यूट खे ईअं ई हलायूं जीअं हले थो हिन खां बि वधीक सुठो हलायूं अॻिते
ٹھیک ہے بس तव्हांजी दुआ खपे ॿी इंशाल्लाह इंशाल्लाह न सिर्फ़ु असां जूं बल्कि मूंखे ॾिसण जेके माण्हू हीअं ॾिसी रहिया आहिनि रिकॉर्डेड प्रोग्राम ॾिसंदा यूट्यूब ते जंहिं बि सोर्स सां असांखे जॉइन कयो आहे उन्हनि सभिनीनि जी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि ऐं हिन बाबरकत महीने में आहिनि त उन्हनि दुआउनि जो असर बि माशाल्लाह इलाही घणो आहे. थैंक यू सो मच डॉक्टर साहिबु असां गॾु हुजण जे लाइ. हिन तरफ़ असां गॾु हिकु ॿी आवाज़ आहे जेका जुड़ी आहे सैदा शाज़िया निसार साहिब आहिनि जेके असां गॾु जुड़ियूं आहिनि उन्हनि जी तरफ़ वञणु चाहिनि थी. उन्हनि जी ख़ूबसूरत आवाज़ पंहिंजी ट्रांसमिशन में रखियो. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. हो करम ताजदारे मदीना मदीना हो करम ताजदारे मदीना मैं भी देखूं दया रे मदीना हो करम ताजदारे मदीना मदीना हो करम ताजदारे मदीना शहर तैबा में मस्कन हो मेरा खाक तैबा ही मदफन हो मेरा शहर तैबा में मस्कन हो मेरा खाक तैबा ही मदफन हो मेरा जानो दिल हो निसारे मदीना हो करम ताजदारे मदीना मदीना हो करम ताजदारे मदीना अश्क आँखों से जो बह रहे हैं दास्ताने अलम कह रहे हैं अश्क आँखों से जो बह रहे हैं दास्ताने अलम कह रहे हैं अब दिखा दो मीनारे मदीना हो करम ताजदारे मदीना मदीना हो करम ताजदारे मदीना. वर्दा साहिबान जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ असांजी ट्रांसमिशन में रखनि. सैदा वर्दा फातिमा साहिबा आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. या मुस्तफ़ा ताऊ फिर इज़्न हाज़री का या मुस्तफ़ा ताऊ फिर इज़्न हाज़री का कर लूं नज़ारा कर मैं आपकी गली का कर लूं नज़ारा कर मैं आपकी गली का या मुस्तफ़ा ताऊ एक बार तो दिखा दो रमज़ान में मदीना एक बार तो दिखा दो रमज़ान में मदीना अब इज़्न दे दुआ का फिर मुझको हाज़री का फिर इज़्न दे दुआ का फिर मुझको हाज़री का या मुस्तफ़ा अता हो फिर सब्ज़ सब्ज़ गुंबद की देख लूं
یا مصطفیٰ عطا ہو پھر اذن حاضری کا کر لوں نظارہ کر پھر آپ کی گلی کا یا مصطفیٰ عطا ہو. سبحان اللہ. وقت ہے بریک جو کچھ ہی دیر میں تاں سب ملاقات تھیندی سلام رمضان میں. سلام رمضان سلام رمضان سلام رمضان سگد ایک دفعہ بہر تاں سبنی سامو حاضر ڈاڑھی خوبصورت ٹرانسمیشن الحمدللہ اسا کہہ رہے آئیوں ہمیشہ سن ٹی وی جی کوشش ہوندی ہے تے تاں جلا خوبصورت کا خوبصورت ترین ٹرانسمیشنز اسا کئی ہوئے ہمیشہ مونجی یا کوشش ہوندی ہے تو مونجی ٹرانسمیشنز میں اوے گالیوں تھین جے کہ تہاں جے ایं مونجے فائدے لا بھی ہوجے نہیں کہیں جو اساں کہیں زندگی سوارے ونیوں کہیں زندگی میں کو نیک عمل اگر اساں جے ہن ٹرانسمیشن جے تھرو شامل تھی ونے تو شاید اساں جے ہن ٹرانسمیشن کے کامیابی جو درجو ملی ونے. افشین صاحب آپ کی طرف آنا چاہوں گی. صبر اور شکر کی بات ہو رہی تھی, ذرا سا چاہوں گی کہ اس کے بارے میں فرمائیے. جی, سب سے پہلے تو میں پازیٹیو رہنے کا فائدہ بتاؤں گی. جب ہم اپنے مائنڈ کو بہت زیادہ پازیٹیوٹی کی طرف ٹرین کر دیتے ہیں, سب کی زندگی میں ڈیلی روٹین میں کوئی نہ کوئی نیگیٹو حالات آتے ہیں, کوئی حادثہ, ناپسندیدہ بات, کچھ. ہمارا جواب کیا ہوتا ہے؟ ہمارا دماغ سن ہو گیا, ہمیں سمجھ میں ہی نہیں آیا ہم کیا کرتے. جتنا آپ پازیٹیو رہتے ہیں اتنا آپ کا مائنڈ ٹرین ہوتا ہے, آپ کو وہ فوراً سولوشنز دینا سٹارٹ کر دیتا ہے, بجائے اس کے کہ آپ گھبرا جائیں, آپ خود کو بیچارہ فیل کریں اور آپ نیگیٹیوٹی کی طرف جائیں. اب میں آتی ہوں اپنے پوائنٹس کی طرف. اسٹریس, انزائٹی, ڈپریشن, ہم ان کو ریپلیس کر رہے ہیں صبر, شکر, توکل. سب سے پہلے میں آپ کو صبر کی ڈیفینیشن دوں گی. ہمارے ہاں صبر کو سمجھا جاتا ہے کہ کسی نے کچھ کہہ دیا, ہم کنٹرول ہو گئے اندر. صبر ایکچولی غصہ ایک ایموشن ہے, نہ نکلے وہ بھی نقصان دہ, وہ آپ کو نقصان دے رہا ہوتا ہے, آپ کے برین کو بھی ڈیمیج کر رہا ہوتا ہے. تو ہم جو خود کو روک لیتے ہیں ہم اس کو صبر کہتے ہیں. صبر یہ نہیں ہوتا. صبر ہوتا ہے نیگیٹو حالات میں پازیٹیولی رسپانس کرنا. ایک ہم کرتے ہیں ریئیکشن. اصل میں ہم لوگوں کو خود ہی اتنی ایجوکیشن نہیں ہے, ریئیکشن اور رسپانس میں ڈفرینس ہی نہیں پتہ. ہم ریئیکٹ کر رہے ہوتے ہیں, ہم رسپانس نہیں کر رہے ہوتے. تو ریئیکشن جو ہے وہ نیگیٹو ہے, رسپانس جو ہے وہ ڈیزائن ہوتا ہے. آپ سوچ سمجھ کے ایک طرح سے پری پلان کرتے ہیں اور وہ آپ کو پازیٹیوٹی دیتا ہے. تو صبر ہے, جتنے بھی نیگیٹو حالات آ گئے ہیں آپ نے نیگیٹو ریئیکشن نہیں دینا. ہر ایموشن, اسپیشلی غصہ, یہ پروون ہے, سائنٹسٹ نے پروو کیا کہ 7 منٹس لیتا ہے آپ کے اندر رکتا ہے. اگر وہ 7 منٹ آپ نے خاموشی سے سکون سے گزار لیے, پانی پی لیا یا بیٹھ گئے, بہتر ہے آپ نے وضو کر لیا, وہ چلا جائے گا. اس کے بعد آپ جو بھی جواب دیں گے یا جو اس سچویشن کو رسپانس کریں گے آپ ریئیکٹ نہیں کریں گے. صحیح. تو کچھ بھی حادثہ ہو گیا, کوئی بھی مسئلہ ہو گیا, صبر کرنا ہے. صبر کا مطلب یہ کہ تھم جانا ہے, رک جانا ہے, رسپانس کرنا ہے, ریئیکشن نہیں کرنا. نیکسٹ ہم آ جاتے ہیں شکر کی طرف. اللہ تعالیٰ سورہ ابراہیم میں آیت نمبر 7 میں فرماتے ہیں وَلَا إِن شَكَرْتُمْ لَأَزِيدَنَّكُمْ, اگر تم شکر ادا کرو گے میں تمہیں مزید دوں گا. اور ہم نے شکر کس کو سمجھ لیا کہ بس نعمتیں مل رہی ہیں, ہماری فیوریبل کنڈیشنز چل رہی ہیں, ہم ان کو ہی انہی پہ شکر ہم نے ادا کرنا ہے. شکر کے لیے پتہ ہے آپ کو کیا چیز ضروری ہے؟ آپ کے دل میں اس چیز کی قدر ہونا ضروری ہے. ہم ویلیوز بھول جاتے ہیں اپنی. اللہ تعالیٰ نے ہمیں بہت کچھ نوازا ہوتا ہے, ہم ان کو ویلیو ہی نہیں کر رہے ہوتے. صحیح. آپ صبح اٹھتے ہیں نا, آپ صبح نماز کے بعد اپنے آپ کو ویلیو کرائیں. اللہ تعالیٰ نے مجھے یہ نعمت دی ہے, اللہ تعالیٰ نے مجھے یہ نعمت دی ہے. جب ایک چیز روٹین میں آ جاتی ہے تو وہ ویلیو کھو دیتی ہے. آپ جتنا ویلیوبل کریں گے اپنی نعمتوں کو اتنا دل میں شکر پیدا ہوگا. صحیح. شکر کہنے کے عادی ڈالیں. اور جب کوئی آپ سے پوچھتا ہے آپ کیسے ہیں, الحمدللہ, وہ الحمدللہ یہاں سے آ رہا ہوتا ہے, یہاں سے نہیں آ رہا ہوتا, تو کوشش کریں یہاں سے ادا ہو. تیسرا بہت امپورٹنٹ اور بہت تھیوریکل, توکل. کہتے ہیں ہر چیز پہ اللہ کا توکل ہونا چاہیے. ہم اللہ پہ توکل کرتے ہیں. اور ہمارا توکل کیا ہوتا ہے میں آپ کو بتا دیتی ہوں. ہمارا توکل ہوتا ہے کہ ہم کچھ کام کر رہے ہیں, ہم نے اللہ پہ توکل کیا اور وہ کام ویسا نہیں ہوا جیسا ہم نے توکل کیا تھا,
تو ہم نے تو توکل کیا تھا, ہمارا تو ویسے ہی نہیں ہوا. یہی سوچ آتی ہے نا دماغ میں, نیگیٹیوٹی شیطان ڈالتا ہے. توکل کا مطلب ہے آپ نے اللہ سے صحت مانگی, آپ کو بیماری ملی. آپ نے اللہ سے نعمتیں مانگی, آپ نے اللہ سے ترقی مانگی, آپ کی جاب چلی گئی. ٹھیک ہے, آپ نے اللہ سے خوشیاں مانگی, اللہ تعالیٰ نے کسی نہ کسی فیز میں, کسی غم میں آپ کو انوالو کر دیا. یہاں آپ کے توکل کا ٹیسٹ ہے, یہ ہے آپ کا توکل. آپ نے کیا سوچنا ہے. سورہ علم نشرہ آیت نمبر 5 اور 6 میں اللہ تعالیٰ فرماتے ہیں ان مع العسر یسرا فان مع العسر یسرا. ساتھ تنگی کے آسانی ہے. اگین ریپیٹ کیا اس کو, پھر ساتھ تنگی کے آسانی ہے. اس کے 2 میننگس بنتے. نمبر 1, جو آپ پہ مشکل آئی ہے اس کے بعد اللہ تعالیٰ, اگر آپ نے صبر کیا, صبر میں نے بتایا نیگیٹو ریئیکشن نہیں دینا, دل میں یہ نہیں سمجھنا کہ اللہ نے ہمارے ساتھ ظلم کیا ہے. بے شک صحیح بات ہے, آپ جب صبر شکر سے چلتے ہیں تو بے شک خدا تعالیٰ نوازتا ہے, اور خدا تعالیٰ ہمیشہ دیتا ہے, ایسا نہیں ہے کہ. اور ایک مسلم کا مجھے لگتا ہے سب سے جو ایمان ہے اس کا بیسک ایمان ہی یہی ہے کہ خدا تعالیٰ پہ توکل ہو, خدا تعالیٰ کی جو بھی آپ کے زندگی میں مسائل ہو رہے ہیں اس پہ آپ صبر اور شکر کریں, آپ کی بات کی پھر اللہ تعالیٰ آپ کو وہاں سے نوازتے ہیں کہ آپ سوچ بھی نہیں سکتے. اچھا تھوڑا سا میں اس کو بس کنٹینیو کر کے کمپلیٹ کروں گی. توکل, آپ کو بیماری مل گئی, آپ نے یہ سوچنا ہے اس میں میرے لیے بہتری ہے. ان مع العسر یسرا فان مع العسر یسرا, یا تو اس کے بعد اس پہ صبر کرنے سے مجھے اجر ملے گا, یا اس کے اندر بھی کوئی بہتری پوشیدہ ہے, بہتری ہوگی. بڑی یہ توکل ہے آپ کا. بالکل, بڑے آسان لفظوں میں ہوگا, نہ اینزائٹی نہ ڈپریشن ہوگا. ہاں, اس کو میں بڑے آسان لفظوں میں اپنے ناظرین کے لیے کر سکتی ہوں کہ خدا کی رضا میں راضی ہو جائیں. بس اتنا ہم عمل کر لیں تو یہ تمام چیزیں جو ہیں وہ کور ہو جاتی ہیں. جلدی جلدی سے, وقت ہمارے پاس بہت کم ہے افشین صاحبہ, جلدی جلدی سے آپ کی کچھ ماشاء اللہ سے پینٹنگز بھی ہے, کچھ آرٹ ہے جس کو میں شامل کرنا چاہتی ہوں اپنے ٹرانسمیشن. میجر آرٹ تو شو ہو چکا ہے. جی یہ ماشاءاللہ سیورل ٹائمز بن چکا ہے. صحیح آن آرڈر, اور ماشاءاللہ 7 ٹائمز بن چکا ہے. سیورل ٹائمز. اوکے. اور میرا یہ کہ میں یہ سمجھتی ہوں, بلکہ یہ حقیقت ہے کہ فن خطاطی کا ڈائریکٹ کنیکشن قرآن سے. واہ واہ. تو مجھے ایسے ہی لگتا ہے میں عبادت کر رہی ہوں. اچھا, یہ کوئی آیت نہیں ہے, یہ ماڈرن عربک کیلیگرافی آرٹ ہے. صحیح, یہ حروف ہے نارمل جو ہوموبوجی کے آرٹ فارم میں دیا ہے. اور ابھی تو یہ کچھ بھی نہیں میرے پاس, بس جو گھر میں رکھی تھی میں لے آئی. کلیکشنز ماشاءاللہ بہت زیادہ ہیں. صحیح, یہ بھی ماڈرن آرٹ ہے, اور یہ پینٹنگ ماشاءاللہ میری. جی بسم اللہ. ماشاءاللہ ماشاءاللہ ماشاءاللہ. اور یہ بڑی اچھا, مجھے الحمدللہ خط نس سلوس اور سوری صحیح ماشاءاللہ, یہ تمام پینٹنگ سارے اسی رہے, اور میرا خیال ہے ہم اس کو رکھ کے اور آگے چلتے ہیں. ہمارے ساتھ ایسا گڈ خوبصورت آوازوں ہیں جن سا کہ جوائن کیا ہوا ہے, ایسا گڈ سیدہ طوبہ منور صاحبہ ہیں جے ایسا گڈ تشریف فرما ہیں, انہوں کی گزارش کرنا چاہیں تو اپنی خوبصورت آواز ٹرانسمیشن میں رکھیں. بسم اللہ الرحمن الرحیم. سے میں کچھ نہیں ہوں, اس کرم کی بدولت بڑا ہوں, اپنی نسبت سے میں کچھ نہیں ہوں, اس کرم کی بدولت بڑا ہوں, ان کے ٹکڑوں سے اعزاز پا کر تاجداروں کی صف میں کھڑا ہوں. اس کرم کو مگر کیا کہو گے, میں نے مانا میں سب سے برا ہوں, میں نے مانا میں سب سے برا ہوں, جو بروں کو سمیٹے ہوئے ہیں, ان کے قدموں میں بھی پڑا
हूरों को समेटे हुए हैं, उनके कदमों में मैं भी पड़ा हूँ। और देखने वालों मुझको न देखो, देखना है अगर तो ये देखो, देखना है अगर तो ये देखो, किसके दामन से वाबस्ता हूँ मैं, कौन वाली है किसका गदा हूँ, किसके दामन से वाबस्ता हूँ मैं, कौन वाली है किसका गदा हूँ। उनके टुकड़ों से एजाज पाकर ताजदारों की सफ में खड़ा हूँ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अॼो की ट्रांसमिशन जे इख़्तिताम जी तरफ़ आहियूं असां ऐं ज़ाहिरा वक़्त जेतिरो आहे उन हिसाब सां पंहिंजी ट्रांसमिशन खे खलीणु ॾाढो ज़रूरी आहे, बिकॉज़ टाइम मैनेजमेंट बि मुंहिंजो दीन मूंखे सेखारे थो। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे तूबा पर्ल सिटी। तूबा पर्ल सिटी सबा एंटरप्राइज़िस बिल्डर्स एंड डेवलपर्स जो प्रोजेक्ट आहे जेको 80, 120, 150 ऐं 200 गज़ जा रिहाइशी ऐं 200 ऐं 400 गज़ जा कमर्शियल प्लॉट्स ऑफर करे रहियो आहे। मेन नेशनल हाईवे ते मौजूदु आहे। 6 सालनि जी आसान किस्तनि में तव्हांखे प्लॉट्स मिली रहिया आहिनि। जेकॾहिं कुल क़ीमत अदा करे सघो था त 40% डिस्काउंट तव्हांखे मिली रहियो आहे ऐं जेकॾहिं तव्हां सिटी टी वी जा व्यूअर आहियो त मज़ीद 25% डिस्काउंट तव्हांखे ॾेई रहियो आहे तूबा पर्ल सिटी। गॾोगॾु जी ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे सुपर बिस्किट्स। सुपर बिस्किट्स जंहिंजे लाइ चयो वेंदो आहे त सीधी सादी ख़ुशी है सुपर। सुपर बिस्किट्स ॾाढा ज़बरदस्त बिस्किट्स जेके मार्केट में अवेलेबल आहिनि। इन सां गॾोगॾु ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे रॉक्सी हेयर कलर। रॉक्सी हेयर कलर ॾाढो ज़बरदस्त हेयर कलर आहे, लॉन्ग लास्टिंग आहे रॉक्सी हेयर कलर। इन सां गॾोगॾु जी ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे करशी जामे शीरी। करशी जामे शीरी जेको लाइफ रिफ्रेशिंग आहे, जेको रौनक रमज़ान आहे, रमज़ान जी ट्रेडिशन आहे ऐं ख़ालिस आहे, 100% प्योर अर्कियात सां ठहियलु आहे। न सिर्फ़ु करशी जामे शीरी जा मशरूबात बल्कि करशी जामे शीरी इस्तेमालु थींदो आहे डिज़र्ट्स जी टॉपिंग में बि। थैंक यू सो मच असां सां गॾु हमेशह असांजो साथ ॾियण जे लाइ। वॾी महिरबानी तव्हांजी बि अफ़शीन साहिबा सां गॾु वक़्तु कढी तव्हां असांजी ट्रांसमिशन में शामिलु थियो। सभिनीनि आवाज़ुनि जी वॾी महिरबानी। हमेशह हीअ जेको ख़ूबसूरत गुलदस्तो जेको सजंदो आहे उन में हर माण्हू जेको आहे उहो शामिलु हूंदो आहे। अच्छा जी, इन सां गॾोगॾु करशी जामे शीरी जो गिफ्ट हैम्पर सां गॾु आहे, उहो मां ॾियणु चाहियां थी। पंहिंजे असां सां गॾु खोड़ सारा आवाज़ूं बि तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि मां ॾियणु चाहियां थी। हिकु ॾाढी ख़ूबसूरत आवाज़ ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां असांजी ट्रांसमिशन में आवाज़ पंहिंजी शामिलु की, उन्हनि खे ॾियणु चाहियां थी। करशी जामे शीरी जो गिफ्ट हैम्पर जेको आहे उहो तव्हां सां गॾु वेंदो। इन सां गॾोगॾु असां गॾु ॿिया बि गिफ्ट हैम्पर्स आहिनि जेके असां सां गॾु आहिनि। रॉक्सी हेयर कलर जो गिफ्ट हैम्पर आहे जेको मूंसां गॾु आहे ऐं कुझु ॿियूं आवाज़ूं सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। उन्हनि ॾांहुं हीअ गिफ्ट हैम्पर मां ॾियणु चाहियां थी तव्हांजे लाइ। रॉक्सी जो गिफ्ट हैम्पर हमेशह असांजी कोशिशि हूंदी आहे त इहे गिफ्ट हैम्पर्स जेके आहिनि असां पंहिंजे उन्हनि प्यारियुनि आवाज़ुनि खे ॾियूं जेके असां गॾु हूंदियूं आहिनि, जेके असां सां गॾु हमेशह शामिलु थींदियूं आहिनि। ऐं इन सां गॾोगॾु असां गॾु असांजा महिमान बि तशरीफ़ फरमा आहे, उन्हनि जे लाइ बि रॉक्सी जो गिफ्ट हैम्पर वेंदो। ऐं जेको ही करशी जो गिफ्ट हैम्पर असां ॾिनो आहे, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं नाइंसाफ़ी कॾहिं असां न कंदा आहियूं। ॿ भेनरूं आहिनि जेके असां गॾु आहिनि, तंहिं करे उन्हनि जे लाइ असां करशी जो गिफ्ट हैम्पर जेको आहे उहो सिलेक्ट कयो आहे। आख़िर में हिकु दफ़ो ॿीहर मां गुज़ारिश करणु चाहींदमि असां गॾु सैदा रबशा साहिबा आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहींदमि त पंहिंजी आवाज़ शामिलु कनि ऐं तव्हां सां मुलाक़ात इंशाअल्लाह थोड़ी देर में थींदी करशी जामे शीरी जे दस्तरखान में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बड़ लजपाले अली जो लगियां निभा जाड़ दे, बड़ लजपाले अली सोना मेरा मौला अली नबी
नबी दा वजीर अली सोना मेरा मौला अली नबी दा वजीर अली जो अपने दर्द बंदियानू जो अपने दर्द बंदियानू कलंदर बड़ा जाड़ गए बड़ा लजपाल अली जो लगिया ने भा जाड़ गए बड़ा लजपाल अली जो लगिया ने भा जाड़ गए जिंद कोल तू सड़ ले ओ जिंद कोल तू सड़ ले और शद जा जाड़ गए बड़ा लजपाल अली सोना मेरा मीर गाजी ते जिते बीबी ज़हरा राजी है सोना मेरा पीर गाजी ते जिते बीबी ज़हरा राजी है ए ओखे वेल सैयदादा ए ओखे वेल सैयदादा जो करण वफा जान दे बड़ा लजपाल अली ओ लगिया ने भा जान दे बड़ा लजपाल अली जो लगिया ने भा जान दे जिंद कोल तू सड़ ले जिंद कोल तू सड़ ले और शद जान दे बड़ा लजपाल अली सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिम टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।